बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आपा मीना ताहिर कंबराणी, जॉइंट सेक्रेटरी पेट्रोलियम सिंध। आऊं तमामु सिंध एम्प्लॉइज़ जे मुलाज़िमिन खे इहो चवंदसि त हाणे हुकूमती जेकी गोला बारूद आहे न, उहे शुरू थी विया आहिनि पाण खे मुंतशिर करण जे लाइ। 6 तारीख़ खां पहिरीं ई जीअं हब क्लस्टर जी पॉलिसी अची वई, जेकी एतिरनि ॾींहंनि खां कान पई आई। STR 5 महीने खां वठी इहो हलियो पिए त बाबा क्लस्टर पॉलिसी ठहे पई, अचे पई STR पॉलिसी। नेठ कल STR जे 10,000 मुलाज़िमनि जो ट्रांसफ़र अची विया आहिनि। त माना इहो छा आहे? इहो आहे पाण खे ज़हनी तौरु सभिनी एम्प्लॉइज़नि खे मुंतशिर करण जे लाइ, जीअं पाण 6 अक्टूबर जे लाइ तयारियुनि में सिला थी वञूं, ड्रा थी वञूं। इन करे मुंहिंजी तव्हां सभिनी सां गुज़ारिश आहे, गवर्नमेंट जेके बि हरबा आहिनि उहे सभु इस्तेमालु करे। जीअं हाणे राति बि हरबो इस्तेमालु थियो, ॻाल्हियुनि जा दर हेसि ताईं त असां ते बंदि हुआ, पर STR ॾेई वरी ॿियो हरबो ॻाल्हियूं भले असांजो जेको सिंध अलायंस जो चेयरमैन आहे असांजो अशरफ ख़ाशली साहिबु, भले ॻाल्हियूं करे, ॻाल्हियुनि जा दर बंदि कोन्हनि, पर असांजो जेको बि आहे 6 अक्टूबर तां नज़र न हटणु घुरिजे प्रोग्राम। असां सभिनी एम्प्लॉइज़ खे ज़हनी तौरु तयारी अहिड़ी जदोजहद ऐं जज़्बे सां रखणु घुरिजे जेकी असां कई पई। अगरि ही चाहींदा, ही सम्झे थी गवर्नमेंट त ॻाल्हियुनि जे करे असीं सिंध एम्प्लॉइज़ जे जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे थधो करे ऐं STR पॉलिसी ॾेई हिननि खे मुंतशिर कंदा, त इहे भुलियल आहिनि। इहे हरबा अॻे हलाईंदा हुआ, इहे तव्हां इन्हनि हरबनि में कामयाबु वियल आहियो, पर हींअर असां इहो हरबो इस्तेमालु करणु सभिनी एम्प्लॉइज़ ते कोन ॾींदासूं। तव्हां एम्प्लॉइज़ पंहिंजी 6 तारीख़ हलण जी तारीख़ हलणी आहे, पाण खे उते धरनो ॾियणो आहे। जेकॾहिं मुतालबा न मञिया विया त उते पाण खे धरनो ॾेई वेहणो आहे। वापसि कराची मां तेसि ताईं कोन अचणो जेसि ताईं असांजा सभु मुतालबा, असांजो DRA, पेंशन वारी कटौती, ग्रुप इंश्योरेंस, बेन्युअल फंड, इन्हनि जा नोटिफिकेशन कढी नथा ॾियनि, तेसि ताईं असांखे का बि शइ क़ाबिले क़बूल कोन हूंदी। ॻाल्हियूं भले असांजो चेयरमैन करे, सदा करे, इन ॻाल्हियुनि खे ॾिसी तव्हां जेके बि आहियो पंहिंजे थधा न थियो, पाण जूं गाॾियूं करायो ऐं हलण जी भरपूर तयारी कयो। जेके साथी धरननि में रैलियुनि में न आया आहिनि उन्हनि खे अचणु खपनि। हीउ असांजो इज्तिमाही ऐं गॾियल मसइलो आहे, हीअ असांजी नसलुनि जो मसइलो आहे। असां ॿारनि खे पढ़ायूं था, लिखायूं था, या जेके बि छोकिरा ही प्राइवेट नौकरियूं छॾे सरकारी नौकरियूं कनि, हू पंहिंजे पाण खे हिते सिक्योर महसूसु कनि था त बाबा असां ऐं असांजी फैमिली गवर्नमेंट में अचण खां पोइ सिक्योर आहे। जेॾीमहिल असां जेकॾहिं को वफ़ात थो करे वञे या को हादसो थो थियो वञे त हुनजे औलाद खे फैमिली पेंशन मिलंदी, हुनजे औलाद खे सर्विस मिलंदी। त तव्हां सम्झो ही असांजी ईंदड़ नसल जो मसइलो आहे। असांखे पुल जो किरदारु अदा करिणो पवंदो, असां पुल जो किरदारु अदा करिणो आहे ऐं पाण कंदासूं इनशा अल्लाह ताला। 6 अक्टूबर वारो जेको प्रोग्राम आहे बिलावल हाउस जे अॻियां धरनो, पुरअमन धरनो आहे। तशद्दुद जे करिणो आहे त उहा गवर्नमेंट कंदी, असां कोन कंदासूं। असां पुरअमन कंदासीं। पीपुल्स पार्टी बैनुल अक़वामी पार्टी आहे, उन्हनि जा लीडर मोहतरमा बैनुल अक़वामी लीडर हुई ऐं हुनजी पार्टी बि बैनुल अक़वामी तौर ते पहचानी सुञाणी वञे थी। उहे जेकॾहिं असां उस्तादनि या एम्प्लॉइज़ ते तशद्दुद कंदा त उहो उन्हनि जो ज़र्फ़ हूंदो, वड़ हूंदो। मोहतरमा जो पुटु जेकॾहिं असां ते शेलिंग कराईंदो, इहो असीं उनखे मुंहुं ॾींदासीं, पर असांखे उते भरपूर शिरकत करणी आहे। उते रस्तनि ते रोडनि ते पंहिंजे पाण खे न विञाइजो, कोशिशि कजो त उते बिलावल हाउस जे साम्हूं पुरअमन एहतजाज कंदासूं। हाजी अशरफ ऐं ग़ुलाम रसूल महर जा हथ मज़बूत करणा आहिनि। सभु संद एम्प्लॉइज़ पाण में हलन। महिरबानी। बाक़ी न समझो मरकज़ी अॻवान अवां बि आहियो, हिकिड़ो मैसेज कहिड़ो कन्वे कंदा, ॿियो मरकज़ी अॻवान हलीमा लिगारी बसि अगरि लेडीअ जेकी आहे उहा तव्हां सभिनी खे मैसेज कहिड़ो कन्वे कंदा, कहिड़ी स्ट्रेटेजी अॻियां ठाहिणी पवंदी? ॾिसो, असां आपा हलीमा बि बहितरीनु हुन इलाही सारियूं हलायूं आहिनि, अहिड़ियूं स्ट्रगल्स कयूं आहिनि हेल्थ वारनि जे लाइ। असां वटि बि तहरीकूं हलियूं आहिनि, आपा बि तहरीकूं हलायूं आहिनि। असां वटि बि सीनियर वेठा आहिनि, त असांजी अॻी मुशावरत सीनियर हूंदी जंहिंमें साईं असां वटि टंडो अलायार जो त इहो वॾो बेनिफिट आहे, ख़ुशनसीबी आहे जो साईं रफ़ीक जरवार असां वटि मौजूदु आहे ऐं हुन अहिड़ियूं
पाकिस्तान लेवल जी तहरीकूं बि हलायूं आहिनि, उन अलायंस में बि पाकिस्तान लेवल जो चेयरमैन रहियो आहे। इन करे असांजी शाम जो साईं रफ़ीक जरवार सां आहे मुलाक़ात, ऐं हुन खां असां जो जेको बि आम आहे असांजो बसि इहो आहे त असांखे बिलावल हाउस जे साम्हूं धरने में रसणो आहे। असांखे गवर्नमेंट जूं जेके बि चालबाज़ियूं आहिनि न उन्हनि सभिनी खे क्रॉस करिणो आहे, ऐं उन्हनि सभिनी उन्हनि हरबनि मां निकिरी असांखे 6 तारीख़ ते बिलावल हाउस ते पुरअमन एहतजाज धरनो करिणो आहे। ऐं असां पंहिंजे रहबर खां, पंहिंजे महिरबान वॾे खां, साईं रफ़ीक जरवार खां इन मामले में तहरीक हलाइण या उते पहुचण जे मामले में यादि हली माए असां उन्हनि खां रहनुमाई वठंदा आहियूं। छो जो हीउ मुंहिंजो पहिरियों तजुर्बो हूंदो इन एॾी वॾी तहरीक जी लीड करणु ऐं इन एॾी वॾी तहरीक जे हलण जे करे। इन करे आउं पंहिंजे सीनियरनि सां ज़रूरु मुशावरत कंदुसि, जो शाम जो मुंहिंजो टीम सां गॾु साईं रफ़ीक वॾे वटि मुशावरत जो आहे। अॼोका मुज़ाकरात अॼु हलंदा, इहे मुज़ाकरात कामयाबु अञा हिकिड़े दौर में न थींदा। छो जो असांजे चेयरमैन जो चवणु आहे त आउं कंहिं बि हिकु शइ तां बि हथु न खणंदुसि। जॾहिं त गवर्नमेंट जो इहे मुज़ाकरात इन सूरत में कामयाबु थींदा आहिनि त अधु मञो ऐं अधु छॾियो। जॾहिं त असां हींअर हिन मूड में ई कोन आहियूं छॾण जे में, असीं चवंदा त 100% मञराईंदासीं। छो जो मञराइण में का बि तव्हां ॾिसो का बि नई शइ असीं कोन विया। पेंशन असांजी पघार आहे, राइट आहिनि असांजा, उहे राइट्स आहिनि सभु, ऐं असां का नई शइ कोन पिया घुरणु वञूं जो 3 सूबनि खे मिली कोन्हे ऐं चोथों सूबो असीं नई पिया DRA घटि खां घटि माना सम्झो बलोचिस्तान पसमंदा सूबो आहे असां पाकिस्तान जो, उहे बि DRA ॾियनि पिया, त इहो असांखे ॾियणु खपे, असांजो ख़ुशहाल सूबो आहे। ऐं बाक़ी पेंशन आहे उन जी कटौती बंदि कनि, छो असांजी पघार जो आहे। ग्रुप इंश्योरेंस असांजी पघार आहे, बेन्युअल फंड असांजी पघार। भई जॾहिं तव्हां असांखे ॾियो कोन पिया त पोइ कटौती अञा जारी छो रखी वई आहे? कटौती बंदि कयो न। असांजो इहो कटौती जो पैसो आख़िर केॾांहुं पियो वञे? असांखे भला इहो वरी मुज़ाकरातनि में इहो ॿुधाइनि त भाई तव्हांजे कटौती जो पैसो हिननि फलाई कमनि में वियल आहे। अञा ताईं असां त कोन ॾिठो आहे को मुराद अली शाह साहिबु, को सैयद सगोरे को फलाई जहिड़ो कमु, कोड़ो इदारो, का अहिड़ी शइ खोली हुजे जंहिंमें असांजो हीअ त मलाई जी क्रीम सभु पाण वेठो खाए। तव्हां ॾिसो फिनांस मिनिस्टर पीपुल्स पार्टी में कोड़ो अहल माण्हू कोन्हे जेको फिनांस मिनिस्टर थिए। तूं वॾा ॿाहिरां पढ़ी आहीं, तूं ॿाहिरीं पॉलिसी असां ते लागू न कर न, ॿाहिरीं वरी सहूलियत ॿोड़ी था ॾियनि न। हू त उस्तादनि जी इज़त था कनि, तव्हीं ते उस्तादनि खे रोड ते रोज़ मारण जी पिया तयारी करायो। ॿाहिरि मुल्क वारनि सां तव्हां कहिड़ी जुती में पेर था विझो? हा, हिते तव्हीं लठियूं था हणो, हुते त कोन, हुते त व्हाइट हाउस जे अॻियां एहतजाज करे पर लठ कोन थी लॻे। व्हाइट हाउस जे अॻियां धरनो थो लॻे, सदारती माना सॼी दुनिया जो वॾो आहे, उन जे अॻियां धरने में कोन था लॻनि। हिते त असीं पंहिंजे छोकिरे वटि था बिलावल हाउस वटि वञूं, बिलावल वटि था वञूं जेको मोहतरमा जो पुटु आहे, जेको नंढो थी वॾो थियो आहे। हिते पाकिस्तान में जॾहिं तूं यादि कर जेॾी महिल ज़रदारी साहिबु जेल में हो, मोहतरमा तव्हांखे कीअं फुटपाथनि ते तव्हांखे वठियो वेठी, तोखे अहसास ई कोन्हे? फुटपाथ ते तूं ख़ुदि नंढे हूंदे खां वेठो आहीं, तोखे त असांजो वधीक अहसास हुजणु घुरिजे, तोखे त असांखे वधीक पैसा अलाउंस ॾियणु घुरिजनि। त भई हिननि जो राइट आहे। असीं ज़रई सूबो आहियूं, ॿियनि सूबनि खे कणिक था ॾियूं, असां वटि 140 रुपया अटो आहे। ॿुधायो हेॾो वॾो ज़ुल्म, जिते सिर्फ़ु 40 रुपया किलो कणिक अटो हुजे उते 140 रुपया आहे। छा असीं किथां त बचनि जो पेट भरियूं? तव्हां जेको पघार में इज़ाफ़ो था करे उन खां वधीक टैक्स जो असांखां वापसि रक़म वठी वञो। कुझु त ध्यानु कर, तूं अहसासु कर। बिलावल भुट्टो बख़्तावर खे इहो अहसासु हुजणु घुरिजे त ज़रदारी साहिबु जॾहिं जेल में हो आमरन विधो तॾहिं मोहतरमा तव्हांखे वठी फुटपाथ ते कीअं वेठी ईंदी? तव्हां कीअं अब्दुल सत्तार बचाणी साहिब सां गॾु जहाज़नि में ईंदा वेंदा हुआ, उहो वठी तव्हांखे उते ई वठी ईंदो ऐं छॾे ईंदो, उहो तव्हांजी देखभाल कंदो। सभु असांखे यादि आहे, असांजे अखियुनि जे अॻियां सभु शयूं गुज़रियूं आहिनि। अलाए छो बिलावल भुट्टो खे इहे सभु शयूं यादि कोन। तव्हांजी पार्टी ग़रीब आवाम जी पार्टी आहे। मोहतरमा जो सॾई इहो रोटी कपिड़ा और मकान सभु हींअर हुकुमरान खाई वियल आहिनि। असांखे किथे पिया तव्हीं ॾियो? मोहतरमा जी हर तक़रीर में उस्ताद जो ज़िक्र आहे, उस्ताद जो एतिराम आहे, उस्ताद खे हर दफ़े मोहतरमा फ़ाइदो ॾिनो आहे। जेतिरो पीपुल्स पार्टी गवर्नमेंट एम्प्लॉइज़ खे थी भाए ओतिरो केरु कोन थो भाए न। हींअर जेकी आंटी मरियम वेठी आहे पंजाब में, माना उहा वेठी माण्हुनि खे भाए। असांजे माण्हुनि खे छा थी वियो आहे? बाबा ने शाह खे चयो तूं लंडन वेंदे लियो, तूं ॿिए मुल्क जी नेशनलिटी वठियो, अॻे गोॾे हेठां रखियो वेठो आहीं। रुगो तव्हां हुकूमत में मिलनि, इहे थोरी तव्हां लाइ रत पित ॾींदा।
इहे पीपुल्स पार्टी लाइ रत लही हेठि कोन ॾींदा। 6 मई वारो वाक़ियो कराची में ग़रीबनि आवाम रत ॾिनो, वर्करनि रत ॾिनो। असां जहिड़ा वर्कर पीपुल्स पार्टी जा रत ॾींदासीं, असां ॾींदासीं। बिलावल भुट्टो खे इन करे इन गवर्नमेंट एम्प्लॉइज़नि जो सिंध अलायंस जा जेके मुतालबात आहिनि इहे मञणु खपनि। असांखे कराची न अचणु खपे, पर असां तव्हांजे कंहिं भरबे में कोन ईंदासीं। असां 6 तारीख़ पुरअमन एहतजाज लाइ 6 अक्टूबर ते कराची बिलावल हाउस ते सभु हलंदासीं, सभु पुरअमन एहतजाज कंदासीं। इंशाअल्लाह ताला असांजी कामयाबी ज़रूरु थींदी। हीउ जेको असां पैगाम ॾियूं पिया, अलाह कंदो इहो बिलावल भुट्टे ताईं पहुचंदो। महिरबानी।